नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त को दौर हूंदो हो जॾहिं रेडियो वॾे चाह ऐं शौक़ सां ॿुधा वेंदा हुआ, पर जीअं ई दौर तरक़ी कंदो वियो, नयूं जदीद इजादियूं ईंदियूं वयूं, जंहिंमें मेमोरी कार्ड, MP3, टच मोबाइल जे करे इहो रेडियो जो कमु न हुअण जे बराबरि आहे। हिन हवाले सां खिपरो जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां चवणु हो त रेडियो जा साईं 8-10 क़िस्म आहिनि, पुराणा जाम 50-70 साल पुराना रेडियो, NAC, मर्फी ऐं फिलिप्स, सानियूं, ॿियो NAC, एयरफोन, मर्फी, ये तमामु पुराना रेडियो आहिनि, तमामु सुठा हूंदा हुआ, बिल्कुलु साफ़। उहो पाकिस्तानी रेडियो, उन पुराना रेडियो जापानी रेडियो था। ऐं ॿियो सोनी ठही गयो, ॿियो ताइवान ठही गयो, ताइवान 234 मॉडल, 218, ये तमामु पुराना रेडियो आहिनि, सुठा हलण जा हूंदा हुआ। जीअं त पहिरियों असां वटि तमामु घणा रेडिया पुराणे मॉडल, जीअं शमी मारा थी वियो, फिलिप्स थी वियो, ताइवान जा अहिड़ा 2-3 क़िस्म हूंदा रेडिया, तमामु बहितरीनु हुन कारोबार बि थींदो असांजो ऐं वजत बि भला हूंदा। ॿी ॻाल्हि इहा त हुननि में FM सिस्टम न हूंदो। असां मिस्त्री भाई सभु अपील था करियूं त असांखे खिपरे में FM सिस्टम जो इहो वहिंवार चालू करे ॾियनि। वधीक त हींअर तव्हां ॾिसो पिया, मेमोरी कार्ड जो दौरु आहे, MP3 जो दौरु आहे, न कारोबार आहे, न ॿियो कुझु आहे। इहो ई गवर्नमेंट खां असांजी अपील आहे त असांजो कुझु ख़्यालु कनि, असांजे नज़र घुमाइनि। सॼी मार्केट जेकी आहे रेडियो गली जे नाले सां मशहूरु हुई। तव्हां हीअं ॾिसी सघो था, तव्हांजो कैमरामैन ॾेखारे त हीअं तक़रीबन सॼियूं दुकानूं ही बंदि पयूं आहिनि ऐं इन में वॾो क्राइसिस आहे। माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि, जेका मिस्त्री वग़ैरह हुआ कमु कंदा उहे वीचारा खे मज़ूरी कनि या की घर वेठा आहिनि। हाणे असांजी गवर्नमेंट सां इहो अपील आहे त हिते FM स्टार्ट कयो वञे या असांखे को सहूलियतूं ॾिनी वञनि त जीअं माण्हू पंहिंजो कारोबार शुरू कनि। ऐं इहो कारोबार जो क़दीम आहे, सखावतीन ते प्रोग्राम बि ईंदा हुआ, वॾी कचहरियूं थींदियूं आहिनि, माण्हुनि अंजाम थर जे माण्हुनि खे इहा ई सहूलियत आहे, ॿी त हुते का बि एंटरटेनमेंट कोन्हे। हाणे इहो आहे त FM वग़ैरह खोले वञनि ऐं ॿियो को सहूलियत ॾिनी वञे त जीअं इहा दुकान तव्हां ॾिसो पिया त हीअ माण्हुनि जी यानी बंदि करे यानी वरी स्टार्ट। साईं रेडिया जेका आहिनि मशहूरु रेडिया जेका सुठा पाइदार ताइवान जा ईंदा हुआ, 218 नंबर, ऐं ॿिया जेका पैनासोनिक वारा इहे रेडिया ईंदा हुआ, ऐं सानियो जेको टेप ईंदो उहो अॼु बि असां वटि मौजूदु आहे, इहो बि तमामु घणो हलंदो। ऐं हींअर जेको आहे चाइना जो बि आहे, पाकिस्तानी आहे, इहो बि हलनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।